दोस्तों ही ॾिसी सघो था ईद जो ॾियारो आहे ऐं मौला रज़ा जे रोज़े में रश गिलास हासिल करे सघो था। हे ॾिसो हाणे बग़ैर टच किए हुए हिनखे टच न करिणो पवंदो आहे बसि। हे छो जो सेंसर ते हूंदा आहिनि न अक्सर। ॾिसो माशाल्लाह वाह वेरी ब्यूटीफुल। हाणे हलो अचो ख़ुशबू जे लाइ हूंदी अथव अक्सर। हे ॾिसो था माशाल्लाह हितां तव्हां ख़ुशबू हासिल करे सघो था। वाह कुझु शॉप आहे ईरान जो जेको सामान ॿाहिरि पियो आहे बाइक ॾिसो ईरान जी माशाल्लाह। सब्सक्राइब कयो सलाम सिंध यूट्यूब चैनल के ऐं बेल घंटीअ खे ज़रूर वॼाईंदा आईंदा बहितरीन सियाहती मक़ाम वीडियो ॾिसण ऐं ॿुधण लाइ। ऐं फेसबुक पेज सलाम सिंध खे फॉलो कंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद बिल्कुलु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक अली बोज़दार। तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं। दोस्तों पहिरियों त तव्हां सभिनीनि दोस्तनि खे ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि। ऐं असां हिन वक़्तु वञी रहिया आहियूं ईद नमाज़ पढ़णु ऐं मूंसां गॾु आहे नानो। नाना अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? दुआ साईं। ख़ुशि आहियो? ईरान में असां ईद नमाज़ पढ़णु ईरान जे शहर मशहद में। जी जी। सो असां हलूं पिया हाणे। ऐं नाना ईद जे लाइ तव्हां सभिनीनि लाइ छा चवंदा? साईं ॿियो छा चऊं, हाणे ईद जो घर त साईं कोन्हे पर घर खां बि वधीक आहे हिते, है ना? हा। ऐं साईं तव्हां छा चवंदा आहियो? वेलकम। छा चऊं सभिनीनि खे भाई ईद मुबारक चई सघो था न। ईद मुबारक नमाज़ पढ़ी पोइ चवंदासीं। नमाज़ पढ़ी हो त पाकिस्तान में पढ़ी वेठा हूंदा, असां पढ़ी वेठा हूंदा। अच्छा ऐं फरमान तूं छा चवंदे भाउ? सभिनीनि खे ईद मुबारकूं माशाल्लाह एडवांस में। चओ न भाई ईद नमाज़। सो दोस्तों असां हाणे वञूं पिया ईद नमाज़ पढ़णु इंशाल्लाह। पहुची करे हरम इमाम रज़ा जे उते ईद नमाज़ पढ़ंदासीं इंशाल्लाह। पोइ ईद नमाज़ पढ़ी वरी तव्हां सां मिलूं था। हिते ईद नमाज़ कीअं थींदी आहे, छा आहे, कुर्बानी कंदा आहिनि ईरानी, बल्कि कंदा त हूंदा ज़रा मुस्लमान ते फ़र्ज़ु आहे। पोइ पहुची इंशाल्लाह वरी तव्हां सां इंशाल्लाह कचहरी कयूं था। ऐं हीअ कुझु मौसम आहे ऐं हीअ घिटियां आहिनि ईरान जूं। असां वञूं पिया हाणे इमाम रज़ा रोज़े तरफ़। दोस्तों ॾिसी सघो था ईरानी फ्लैग। ऐं हीअ कुझु शॉप आहे ईरान जो जेको सामान ॿाहिरि पियो आहे थियो हर सामान। ऐं हे बाइक ॾिसो ईरान जी माशाल्लाह ख़ूबसूरत आहे। असां ईद नमाज़ पढ़णु वञूं पिया बहरहाल इहे शयूं तव्हांखे मां ॾेखारींदो हलां ताकी तव्हां माना ईअं ॾिसंदा रहो ऐं मूंसां गॾु गॾु जुड़िया रहो। ईरान जूं गाॾियूं बि हिते जूं ख़ूबसूरत आहिनि माशाल्लाह। ऐं इन खां अलावा हे गाॾी ॾिसो पाण वटि जीअं कंहिं वक़्तनि में उहो 86 हूंदी मरगल आहे या अहिड़े हिसाब सां हे बि अहिड़े हिसाब सां आहे। ऐं नानो बि हले थो। हाणे साम्हूं जेको आहे इमाम रज़ा जो हरम शुरू थींदो आहे। हुन खां पोइ वरी असां ईद नमाज़ बि पढ़ंदासीं। छो जो असांजो होटल माना थोरो फासिले ते हुयो बहरहाल। हाणे पहुचंदासीं साईं। पहुची ईद नमाज़ पढ़ी करे ऐं दोस्तनि खे बि ॾेखारींदासीं पाण। ऐं इहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं त ईरान में ईद नमाज़ कीअं थींदी आहे। ज़ाहिर आहे हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो सेटअप आहे हर मुल्क जो। हाणे पहुचंदासीं इंशाल्लाह पोइ मिलूं। असां हाणे पहुची विया आहियूं ईरान जे शहर मशहद में। जेको हीअ माना ईअं सम्झो त रोड ते ईअं सम्झो हे रोड आहे। अहिड़े थी बस थी हे बसां ॾिसो माशाल्लाह वाह वेरी ब्यूटीफुल। हाणे हलो अचो। हे बस माना अगरि जे तव्हां क्रॉसिंग कंदव त हे बसां पाण बीठियूं नाने खे वठ हथ में वठनि। हे माना बसां पोइ पासे में रुकिजी वेंदो। हे बस ॾिसो हे ख़ूबसूरत। हे नाने वारा साईं वारा सभु अचनि था। ऐं मां दोस्तनि खे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिते जेकी कानून आहे न उहा मूंखे ॾाढी पसंदि आई। हे टर्मिनल बस हाणे हिते माण्हू वेंदा हुन खां पोइ हे बस ते चढ़ंदा पोइ वरी अॻिते सफ़रु कंदा। बाक़ी ईअं न आहे जो यार हाणे तकड़ में मिसाल आहे बाबा मूंखे चढ़णो आहे उहो सिस्टम न अथव। मौसम बि अॼु लश लॻो पियो आहे ॾिसो था माशाल्लाह मथे तां। ऐं ईरानी तमामु सुठा माण्हू आहिनि, मोहबत ॾींदड़ माण्हू आहिनि। मेन शइ इहो आहे त असूल जा पका अथव। इहा शइ मां रिसर्च कई हिननि में। हीअ असूल जा पका आहिनि बसि। 100 ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि। हे टैक्सियूं अञा हिते टैक्सियुनि जो दौरु आहे। जेकी येलो टैक्सी चवंदा आहियूं उन जो अञा हिते दौरु अथव। ऐं अॼु मां तव्हांखे इहा बि ॿुधाईंदुमि त अक्सर मां जुमे जे नमाज़ में फीमेल खे जेको आहे न मिसाल हरम साइड नमाज़ पढ़णु ॾिठो आहे। हाणे ॾिसजे त हिते जेको आहे न माना पंहिंजो फीमेल छा नमाज़ ईद नमाज़ ते बि ईंदियूं आहिनि या न ईंदियूं आहिनि। छो जो तरीक़ेकार हर कंहिंजा पंहिंजा हूंदा आहिनि। हे कुझु माना मंज़र अथव। हे शहर
ये वण वण हे ॾिसो हाणे वण हे शहर आहे मशहद माना शहर में बि वण आहिनि मोटरसाइकिल हिते तमामु घटि आहिनि साईं मोटरसाइकिल तव्हां छा चवंदा वे मोटरसाइकिल इलाही घटि आहिनि बि सही त पंहिंजे पाकिस्तान वारा 125 हे होंडा आहे हे ॾिसो हाणे जीअं मिसाल हे वरी पुराणी पाकिस्तान टाइप ते आहे हा हे वरी ॾिसो हाणे मोटरसाइकिल आहे हे वरी ॿिए क़िस्म जूं आहिनि हो कंपनियूं इलाही आहिनि बाइकुनि वारियूं है ना जी मूं ॾिठो आहे अक्सर हे ॾिसो हाणे गैलेक्सी जी बि गाॾियूं आहिनि है ना जेकी पाण ॾे असुल कोन नज़र ईंदी ऐं साइकिलां बि अञा अथव ऐं चोरी हिते बि अथव हे हिकिड़ो मिंट हे ॾिसो हाणे हे जीअं चोरी हाणे ॿधल आहे चोरी हिते बि आहे माना हे ॾिसो हे इंसान माना वकर ॾेई ॿधे छॾियईं बहरहाल छा चई सघूं था बाक़ी ख़ूबसूरत गाॾियूं हे टैक्सियूं जीअं हाणे मिसाल VIP तरीक़े सां माशाअल्लाह हे हरम जो तरफ़ रस्तो वञे थो असां हिन वक़्तु पहुची विया आहियूं ऐं हिन वक़्तु जेको ईरान में सुबुह सां जेको टाइम थिए थो उहो बि थोरो मां तव्हांखे ॾेखारियां हाणे पाकिस्तान में मां तव्हां हिते थिए थो 5:53 पाकिस्तान में घणो थियो हूंदो टाइम साईं 6:30 थियनि था हे हाणे मेन ऐं हे हरम तरफ़ रस्तो वञे थो माना बाबुल जवाद जेको गेट चयो वेंदो आहे बहरहाल पहुचूं इंशाल्लाह नानो बि असांखे गॾु आहे पहुची करे इंशाल्लाह पोइ वरी मिलूं था हे पोयां मुंहिंजे मंज़र तव्हां ॾिसी सघो था दोस्तो ईद निमाज़ हिते कीअं थींदी आहे मां पहिरें बि तव्हांखे ॿुधाए चुको आहियां उहा हाणे ख़बर पवंदी छो जो ईरानी कीअं निमाज़ पढ़ंदा ज़ाहिर निमाज़ पढ़ंदा हूंदा जीअं पढ़ंदा आहियूं पाण बि पर टाइम कहिड़ो आहे उहो ख़बर हाणे असांखे बि न आहे ये ॾिसी सघो था माशाअल्लाह कुझु मंज़र हे शहर मशहद ईरान सो इमाम रज़ा जे रोज़े में असां हिन वक़्तु पहुची चुका आहियूं हे कुझु जेको आहिनि मंज़र अथव माशाअल्लाह तव्हांखे मां थोरो ॾेखारींदो वञां माशाअल्लाह हे ॾिसो माशाअल्लाह हे मेन जेको आहे न इमाम रज़ा दरवाज़ो जेको हितां माण्हू ईंदा आहिनि एंटर थींदा आहिनि तो हे ॾिसी सघो था माशाअल्लाह असां हिन वक़्तु हरम में पहुची चुका आहियूं इमाम रज़ा जे रोज़े पाक में हे कुझु मंज़र अथव अॼु झुड़ालो मौसम आहे इमाम रज़ा जे रोज़े पाक जे मथां माशाअल्लाह ऐं साम्हूं रोज़े वञूं पिया बहरहाल निमाज़ जो हिते अलाए छा सीन आहे अलाए कहिड़े टाइम थींदी आहे हे ॾिसो था चौगान माना हरम चऊं सॼी ख़ाली लॻी पई आहे ऐं बहरहाल असां हलूं पिया हे नानो बि हले पियो साम्हूं रोज़ो आहे ज़ियारत कंदासीं इमाम मौला रज़ा जो पोइ वरी ॾिसूं छा सीन थिए थो ख़ुशबू जे लाइ हूंदी अथव अक्सर हे ॾिसो था माशाअल्लाह हितां तव्हां ख़ुशबू हासिलु करे सघो था वाओ माशाअल्लाह ऐं साम्हूं ईद निमाज़ माण्हू वेहनि पिया असां बि वञूं पिया रोज़े तरफ़ उहो साम्हूं ऐं हितां जो माहौल पंहिंजो आहे ज़ाहिर आहे हर सिस्टम हर कंहिंजो पंहिंजो आहे ऐं असां पहुचंदासीं इंशाअल्लाह पोइ वरी तव्हां सां मुलाक़ात बि कंदासीं हिन छा सेटअप आहे छा न आहे साम्हूं तो ईद निमाज़ जेको आहे थी चुकी आहे ॾिसो था हाणे असां ईद निमाज़ पढ़ीसीं ऐं हिन खां अलावा हे रश ॾिसो था माशाअल्लाह ऐं जुतियूं जेके आहिनि हे पनियुनि में विझणियूं पवंदियूं आहिनि छो त हिननि जो वरी माहौल पंहिंजो आहे हाणे असां जुतियूं लाहींदासीं ऐं हिन खां अलावा हे पनियुनि में माना पनियुनि में पैक करे पोइ वरी अमानत में रखणी पवंदियूं आहिनि अमानत जा नाना पैसा वठंदा आहिनि न हिते जीअं हुते दरगाहनि में वठंदा आहिनि न वठंदा आहिनि न ऐं नाना तव्हांखे ईद मुबारक हुजनि दोस्तो जूता जेके आहिनि उहे हिते रखिबा आहिनि हे ॾिसो था फ्री में के बि पैसा न वठंदा आहिनि हे ॾिसो था असां हे जूता हाणे रखंदासीं हे टोकन हिकिड़ी ॾींदा फ्री में माना पैसा वैसा हिते तव्हां कोई बि कुझु बि न वठंदो तो साईं छा चवंदा वे पैसा वठंदा आहिनि हिते न वठंदा आहिनि न हे हाणे पाण हे ईंदो हे खणी वेंदो टोकन ॾींदो पोइ वरी तव्हां रखंदा दोस्तो हीअ ॾिसी सघो था ईद जो ॾियारो आहे ऐं मौला रज़ा जे रोज़े में रश तव्हां ॾिसो ईद ते असां हिन वक़्तु मौला रज़ा जे रोज़े में अंदरि मौजूदु आहियूं हे तव्हां रश ॾिसी सघो था माशाअल्लाह तमामु घणी रश आहे दोस्तो माशाअल्लाह ॾिसो था ईद निमाज़ पढ़ण खां पोइ वरी अंदरि तव्हांखे कुझु घुमायां थो मां माशाअल्लाह हे ॾिसो तमामु बहितरीनु हे नानो वॾो अथव नानो बि असां गॾु आहे ऐं हे ॾिसो माशाअल्लाह हे वज़ू जी जाइ चारो तरफ़ तव्हां हितां वज़ू करे सघो था हाणे असां सबील पीअंदासीं आटो सबील साईं पीए थो हे सेंसर ते दोस्तो हूंदा आहिनि सबील जेके आहिनि माना तव्हां हितां खां हे
जो गिलास हासिल करे सको था। हे ॾिसो हाणे बग़ैर टच किए हुए इनखे टच न करिणो पवंदो आहे बस। हे छो जो सेंसर ते हूंदा आहिनि न अक्सर। हाणे तव्हां जीअं भरिजी वेंदो तव्हां वरी पाणी सबिल पी करे सबिल पीअण खां पोइ वरी हे जेके गिलास हूंदा आहिनि ख़ाली तव्हां हिन में सटे सघो था बस ख़तमु। सो ॾिसो माशाल्लाह हिननि जो कमु कीअं थियल आहे। हे ॾिसो इमाम रज़ा जे रोज़े में हिन वक़्तु मौजूदु आहियूं। नानो बि मौजूदु आहे। हा नाना फ़ोटू कढूं। नानो चवंदो आहे फ़ोटू कढ। नाने जो फ़ोटू बि कढूं था। उहो फरमान साम्हूं वेठो आहे ऐं सभिनीनि खे ईद जूं मुबारकूं हुजनि। माशाल्लाह ख़ुशि हुजो। दोस्तो असां हिन वक़्तु ईरान जे शहर मशहद में मौजूदु आहियूं ऐं हीअ जेको तव्हांखे काउंटर नज़र अचे थो न हिते शॉपर में विझी करे तव्हां जूता जेके आहिनि पंहिंजा हिते तव्हां रखी सघो था बग़ैर पैसनि जे। माना हे सिर्फ़ु हिकिड़ो काउंटर न आहे, हर जॻह ते तव्हांखे अहिड़ा काउंटर तव्हांखे नज़र मिलंदा। हे हाणे साम्हूं हिकिड़ो काउंटर आहे, ॿियो वरी इहो साम्हूं होॾा काउंटर आहे बग़ैर पैसनि जे। माना के बे पैसा तव्हांजा कोन लॻंदा हिते। सो इहो इमाम रज़ा जे रोज़े जे हर चारों तरफ़ मौजूदु आहे। इहा दोस्तो दस्तरखान जी टोकन असांखे मिली वई। इमाम मौला रज़ा जे दस्तरखान जी टोकन आहे। हाणे हे ॾिसो था हितां वठंदासीं माशाल्लाह। हे ॾिसो था तो हे इमाम मौला रज़ा जो दस्तरखान हिते पार्सल थींदो आहे अल्हम्दुलिल्लाह। हे ॾिसो था ऐं हिते हाणे असां दस्तरखान ते पार्सल वठंदासीं माशाल्लाह। हे ॾिसो था हे पार्सल ॾियनि था हिते इमाम मौला रज़ा जो। दोस्तो हीअ आहे दरे शफ़ा जेको ईरान में मौजूदु आहे। हे दरे शफ़ा सॼो वेंदो आहे इमाम मौला रज़ा ते। ॾिसी सघो था दरे शफ़ा माशाल्लाह। दरे शफ़ा ते हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं। दोस्तो असां हिन वक़्तु दरे शफ़ा ते हिते मौजूदु आहियूं इमाम मौला रज़ा जे रोज़े पाक में। हे आहे दरे शफ़ा। सो हिन दर मां शफ़ा माण्हू वरितो बि आहे, शफ़ा मिलंदी बि आहे छो जो इमाम जो रोज़ो आहे। असां हिते मौजूदु आहियूं। दोस्तो असां हाणे हिन वक़्तु मौजूदु आहियूं इमाम रज़ा जे रोज़े जे घर में शहर में। हीअ जेकी सोनी सबील तव्हांखे नज़र अचे थी हीअ सोनी सबील इमाम जे रोज़े जे क़बर मुबारक जे भर साईं जर जो पाणी हिते अचे थो ऐं हीअ पाणी शफ़ा वारी पाणी आहे जंहिंखे सोनी सबील सॼो वेंदो आहे। जेके दोस्त आयल हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी उमेद त हीअ साम्हूं सोनी सबील आहे ऐं हे साम्हूं रोज़ो आहे। रोज़ो बि दोस्तनि खे ॾेखार थोरो दोस्त। हे साम्हूं दरे शफ़ा हेठि आहे, मथे रोज़ो आहे। रोज़े जे हितां विचां जेको आहे माना पंहिंजो पाणी अची सोनी सबील में हितां जेके ज़हरीन जेके पींदा आहिनि ऐं उन्हनि खे शफ़ा बि मिलंदी आहे। وإنك لتلقى القرآن من لدن حكيم عليم إذ قال موسى لأهله दोस्तो ही ॾिसो था इमाम रज़ा रोज़े ते असां मौजूदु आहियूं माशाल्लाह। ये सोनी सबील साम्हूं तव्हांखे नज़र अचे थो। हे जेकी आहे सोने जी सबील अल्हम्दुलिल्लाह ऐं हे जेको आहे मौला रज़ा जो रोज़ो माशाल्लाह। हे कुझु मंज़र माशाल्लाह। हे असांजे काफ़िले जा सभु दोस्त बीठा आहिनि।